अस्सलाम वालेकुम। हिन वक्त कराची प्रेस क्लब ते मौजूद आहियूं ऐं काफ़ी वॾी तादाद में उस्ताद मौजूद आहिनि। बिल्कुल फुल तैयारी सां हिन वक्त किथां खां आया आहिनि। काफ़ी उस्ताद अञा अचनि पिया। कराची प्रेस क्लब ते ज़िले मटियारी जा उस्ताद पहुची चुका आहिनि। उस्तादनि जो वॾो तादाद हिते मौजूद आहे। थोड़ी देर पहिरीं कुछ सरकारी अहलकार बि आया हुआ। एडिशनल सेक्रेटरी साहब आयो हो, उन्हनि कुछ ॻाल्हि ॿोल कई आहे। पोइ भला अलम छा ॻाल्हि थी आहे। उस्तादनि जो वॾो अंग हिते मौजूद आहे। वियो 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 मंजूर करो। करीम मेमण करीम साहब तव्हांजा असां लाइव नारा ॿुधराया आहिनि अवाम खे। तव्हांजो जोश ऐं जज़्बो जानो बाबा वेही रहो। ये तव्हां हिकिड़ो हिकिड़ो ॾींहुं बीहंदो बीह रहंदा खाईंदो पोइ ॾींदो वेही रहो। वियो 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 सभु उस्तादनि खे विहारियूं पिया ऐं काफ़ी वॾी तादाद में उस्ताद वेठा पिया आहिनि बीठा पिया आहिनि। उहो आख़िर ताईं उस्ताद हिते मौजूदु आहिनि। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची प्रेस क्लब ते, जिथे उस्तादनि जो वॾो अंग हे हाजी रमज़ान मेमण बि हिते मौजूदु आहे। अरबाब आरेजो बि हिते मौजूदु आहे। हे हाजी रमज़ान मेमण उस्ताद न्यूज़ अॼु हिन पासे बीठी आहे। उस्ताद न्यूज़ हाणे न्यूट्रल थी वई आहे न। जियो मेमण आरिफ हुसैन लिखे थो जियो मेमण। उस्तादन जो वॾो अंग अची चुको है। हाँ आज तो जीना होगा मरना होगा धरना होगा धरना होगा। सब उस्ताद हिते मौजूद आहियूं। वॾे अंग में इंशाअल्लाह जल्द मूव कंदासीं, तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। ही कराची डिवीज़न जा काफ़ी तादाद में उस्ताद हिते मौजूद आहिनि। प्रेस जी वॾी तादाद हिते मौजूद आहे। प्रेस वारा बि आहिनि, सभु आहिनि। तैयारियूं मुकमल आहिनि। हेॾा हाजी साहब खां प्रेस वारा वठी रहिया आहिनि व्यूज़। लाउड नंढो हथ कयो आहे हाणे कंहिं सां खाधो रड़ियो कयो कहिड़ो सॾ कयो लाउड अख्तर नवाज किना जो ई ॻाल्हि आहे न। ई जेको सेकेंडरी एसोसिएशन आहे न, इहे बि आसमान लथल हिननि जा कम बसि जीआर घणनि खे ठाहिण अची वियो। कॾहिं ज़िंदगी में ठाही कोन अथनि, करे ई कोन अथनि कार्ड ठाही एडमिशन शुरू ई असां वटि थींदी आहे, पर असांखे केर केर मौजूद आहिनि। सभु तक़रीबन वेठा आहिनि हिते। हिकिड़ो ही नथो वे हलंदो वते कादिर सुमरो, बाक़ी सभु वेठा आहिनि।
मोहम्मद अली शहर भी हिन वक़्तु धरणे में मौजूदु आहे पंहिंजे साथियुनि समेत। उस्तादनि जो वॾो अंग हिते मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था कराची प्रेस क्लब ते। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। जंग असांजी जारी रहंदी। जिंदाबाद 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 जिंदाबाद। उस्ताद बिल्कुलु रेडी आहिनि मूव करण जे लाइ। हे मुजीब झूणे जो वेव करे रहियो आहे। मुजीब नारा लग रहा है न। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। वियो 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 हाजी साहब जेको माण्हुनि खे विहारियो। भाई नारा लग रहा है उस्ताद जिंदाबाद। जी शख्सी नारा का बजाय को मसलन जा नारा लगाए। उस्ताद नारा हणो बाबा। उस्ताद जीना होगा मरना होगा। 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 डरना होगा। सादा हक सादा हक सादा हक। सभिनी जी आवाज़ नथी अचे। मुंहिंजी अकेली जी आवाज़ है, एतिरनि जी आवाज़ एतिरी कोन्हे। ईंदी हाणे ईंदी बुख ते सादा हक सादा हक। उस्ताद इतिहास उस्ताद इतिहास उस्ताद इतिहास सही एहतजाज शुरू। हण नारा दंड मैडम हण। हम नहीं मानते। हम नहीं मानते। हम नहीं मानते। सिंध खुशहाल सिंध खुशहाल सिंध खुशहाल। सादा हक सादा हक सादा हक। करीब मेमन आवाज़ नथी अचे। सब बात नथी अचे। सादा हक सादा हक सादा हक। थोड़ा आवाज। नारे उस्ताद जी उस्ताद। उस्ताद जा जज मुतालबा। उस्ताद जा जज मुतालबा। उस्तादन सां नाइंसाफियों। नारे उस्ताद।
होगा डरना होगा डरना होगा जीना होगा मरना होगा डरना होगा डरना होगा जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते उस्ताद सड़कों पे 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 दुखी है नदी दे दुखी है नदी दे दुखी है नदी दे दुखी है नदी दे बीबी तेरे ये वजीर बेज़मीर बीबी तेरे ये वजीर बीबी तेरे ये वजीर बीबी तेरे ये वजीर बेज़मीर बेज़मीर ये नदी दे ये नदी दे ये नदी दे ये नदी दे जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते सादा हक सादा हक प्रोग्राम थोले लाइव अदी अनीता ऐसा होगा सादा रख सादा सादा तू की नदी दे तू की नदी दे तू की नदी दे आवाज ये आवाज करो पकड़ दिए सभा मैडम ताल के रते दे रखा अक्सर भारी में शमूलियत साईं नवीद उनर साहब साईं सोहेल अहमद राजभर साईं अब्दुल वहीद मरखानी साहब और जी साईं नासिर मामून अभी ता नारो न था पानी पानी ने पीछे बुखाया जा साईं असद जुने जो अब्दुल हादी भुट्टो साईं अब्दुल लबी सुमरो साहब पेटेल अब्ताल का रहते जेकब बाह जो सदर उस्ताद साईं न्याज़ झुण जो लाइव ॾिसी रहियो आहे साईं जी साईं जन जा लख एहसान हिन वक़्तु असां कराची प्रेस क्लब ते आहियूं ऐं साईं असद झुण जो साईं अब्दुल हादी भुट्टो साहब ज़बरदस्त मुझे वॾो मैडम अनीता के पगार थी पिया आहिनि ऐं
पघिरजी पिया आहे सफ़ा मैडम। ऐं हर शइ जे हिसाब सां